अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं तव्हांजो मेज़बान वज़ीर उनड़ A4 JDO न्यूज़ में असां मौजूद आहियूं सकरंड साहब चौक ते, जिते पीर ज़ाकिरी वन जा चांडिया बिरादरी जा माण्हू, जिन में औरतूं ॿार ऐं मर्द शामिल आहिनि, एहतजाज करे रहिया आहिनि। अचो साण ॻाल्हि ॿोल था कयूं। अमर, छा मसलो आहे? अब मुझे पुट बदी विया कहिड़ो मां? मोहम्मद सिद्दीक चांडियो। अच्छा जी, मुझे घरों अचे बदी विया, अच्छी वर्दी में आया, कार ते चढ़ी आया, 4-5 ॼणा सिपाही आ। उन में जेको असां सुञाता हिकिड़ो नाज़ुम माछी, ॿियो लाखो, टियों भंडो। ये जोरी मुझे हथन में मुझे बच्चे के खसे मोटो खणिया, मूंखे धिका ॾेई केरा मुझे बच्चे के खणिया, बेगुनाह मुझे बच्चे के खणिया। 4 ॾींहं गुम करे छॾियो। 5-6 ॾींहं ख़बर पई त जेको अलियाबाद में कयो अथनि, अब मारे कुटे चालान करे नवाब शाह मोकिलियो त पर मुंहिंजो भाई टियों उन लाखो ऐं भंड माछी, ये 3 ॼणा आया छोकिरे खे राति जो अॻु केरु माछी भंड ये सिपाही ने केरु हुन, असां कोन था सुञाणूं सिपाहियुनि खे। ॿुधी, महिरबानी करे असांजो आज़ादु कयो वञे। उनखे मार कुटल आहे, तूं अलियाबाद वठी अस थाणे ते, उते 2 किलो चर्स आयल आहे, पोइ चालान कयो अथनि। छोकिरे ते बलागमी करे FIR का NC वग़ैरह आहे? न, कुझु बि न। हिकिड़ो अॻे में पकड़े विया हुआसीं, पर हरू भरू न को सोपारी खाए। हींअर तव्हांजो छोकिरो मोहम्मद सिद्दीक किथे आहे? हींअर नवाब शाह जेल ते आहे। मारे खता करे उते चालान करे चवनि 2 किलो लाता अथनि चर्स जा इंतज़ाम लातो अथनि। कूड़ो बाबा साईं, असांजो अर्ज़ु आहे त मुंहिंजो भाइटियो आहे मोहम्मद सिद्दीक, जेके कूड़ी ॻाल्हियुनि में 4 बजे शाम जो आया आहिनि, जेके अॼु हुनखे 5 ॾींहं आहे। हुनखे जेको आहे ॿधी सिविल कपिड़नि में कार ते आया आहिनि, जेको हुनखे खणी गुम करे चऊं। असां थाणा ॿिया टिया जाचा, पर का बि असांखे पतो पवंदो कोन पियो। असांखे चौथे ॾींहुं ख़बर पई त अलियाबाद में पुलिस जेको आहे हुनखे 2 किलो चर्स लाए ऐं चालान करे मोकिले चयो। बाबा अपील आहे असांजी, हर अफीसर खे अपील आहे, गुलाम कादर चांडिया खे अपील आहे, इमरान खे अपील आहे, बिलावल खे अपील आहे, हर अफीसर खे अपील आहे त मूंसां ज़ुल्म थियल आहे, मुंहिंजी अदालत कनि, मुंहिंजे पुट खे आज़ादु कनि, मोहम्मद सिद्दीक चांडिया खे आज़ादु कनि। नाज़रीन, असां मौजूद हुआसीं साहब चौक ते, जिते चांडिया बिरादरी जा माण्हू एहतजाज करे। हिन जो चवणु हुयो त सकरंड पुलिस जा 4 एहलकार जेके बग़ैर वर्दीअ में मोहम्मद सिद्दीक चांडियो खे हितां खणी ऐं नामालूम जॻह ते मुंतक़िल हुन खां पोइ हुन ते अलियाबाद थाणे ते केस करियो। 2 किलो चर्स लॻाए हुन ते केस दाख़िल कयो वियो आहे। हिननि मुतालबो कयो IG सिंध खां, SSP तनवीर अहमद तुंजो खां ऐं सकरंड चूंडियल नुमाइंदनि खां त असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन इरफान नूनारी सां गॾु वज़ीर उनड़, A4 JDO न्यूज़ सकरंड।